मौलवी हुसैनी लाड़काने वाला अल्हम्दुलिल्लाह जिनके अल्लाह ताला तमाम एक सोने आवाज से नवाजो वरी सदन जी निस्बत वक्त जे गौस कामिल अकमल उहा कामिल वारे साईं जी हस्ती जंहिंखे पंहिंजण ते सलाम कयो पर फरावन जो सलाम अल्हम्दुलिल्लाह इन पिंडाल खे इन महफ़िल खे सजाईंदड़ असांजो हरदिल अज़ीज़ आशिक़ रसूल दरगाह शरीफ़ जो पुराणो ख़ातिर आशिक़ रसूल वॾेरो क़ुर्बान अली साहिब ऐं असांजो हरदिल अज़ीज़ आशिक़ रसूल दरगाह शरीफ़ जो गादी नशीन फ़क़ीर ग़ुलाम नबी उर्फ़ ग़ुलाम फ़क़ीर पीरज़ादो ऐं बाप जा तव्हां सिक ऐं मुहबत वारा इन पिंडाल में वेठल प्यारा दोस्त असांजे मुर्शिद करीम जो गुरड़ो ग़ुलाम आशिक़ रसूल मर्द मुजाहिद हाजी मोहम्मद हुसैन कुरैशी उन जा शहज़ादा बि तशरीफ़ फरमाइनि बस साईं तव्हांजो मक़सद इहो हुआ हिकु अल्लाह जे कामिल अकमल